मां ॻाल्हायांसि थी। खैर हुजे रुको रात छोकरी जो निकाह पवे खैरन सां वञी पंहिंजे घर जी थे त अधु वज़न घटि थी पवंदो अधु। खानो तहां जी दाह मिली आहे दाह तां वरिया केड़ी तां जगा तव्हां के मिली कालू चए थो त न न बाबा एड़ी गाल ना है माच करे भी वरन के गाल आंडे गाल कयो मूसा खान तो असां जे तरफ खां तव्हां के केड़ो कंटो लगो आ। कालू चए थो त मुखे खानू वारन ढोड़ायो आहे। एड़ी गाल ना है मूसा खान असां जे तरफ खां का बेगराई ना है। बाकी जगह तव्हां जा माण्हू असां जे पाछोड़े खे ॾिसी ऐं भॼंदा त पोइ असां जो कहिड़ो ॾोह? हाँ कालू खानू छा पियो चए? बाबा साईं उन डी बंदूक बा खई ने मुंह समझो लाए मुझे पोयो न लाए छा। अरे कालू तोखे मारण लाइ का बंदूकनि जी ज़रूरत पवंदी तो जैसा कढण लाइ त असांजी ज़मीन जा माकोड़ा ई खोड़ा आहिनि। मुख्य त पहिरियों ई शक हुयो त ही निभागो सर जो खड़को ॿुधी भॻो हूंदो। छॾियो हुननि ॻाल्हियुनि खे तव्हां ॿियो ॾियो हाल अहवाल मूसा खान त वक़्तु कीअं पियो गुज़रे। बस खानो अॼुकल्ह चिंता आहे त सिर्फ़ दिलावर खान जी बाक़ी सभु ख़ैर आहे। मूसा खान दिलावर खान ॾाढो थधो माण्हू आहे उनखे शिकस्त ॾियणु ॾाढो मुश्किल कमु आहे मुश्किल। हा जेकॾहिं हू तकड़ में को कदम रखे त पोइ को हू मार में अची सघे थो पर दिलावर खान त सोचे समझी हर कदम रखंदो आहे इन करे उनखे शिकस्त ॾियणु ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे। मूसा खान ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे। खानो असां चाहियूं था त इन कम में तव्हां असांजो साथ ॾियो। न कमाल खान न मां तव्हांजो साथ हिन कम में नथो ॾेई सघां। खानो दिलावर खान खां एॾो लाराई पियो लहराया कोन पियो पर जॾहिं मुंहिंजी दिलावर खान सां का बि दुश्मनी नाहे तो पोइ मां विच में हाँ छो अचां असांजे करे तव्हां सां बि त मुंहिंजी एॾी गहराइप नाहे मूसा खान पोइ तव्हांजे करे मां कंहिं मोतबर माण्हू जो खून छो कयां। न मूसा खान न मूं मां इहा उमेद कॾहिं बि न रखजो। हा असां ईअं ई मज़ाक पिया कयो दिलावर खान खे मारण लाइ असां पाण ई काफ़ी आहियूं। न कमाल खान न तव्हां ऐं असां ॿई दुनियूं गॾिजी बि ज़ोर लाईंदासीं न तॾहिं बि दिलावर खान लाइ काफ़ी न आहियूं। भोए जो किलो नाहे दिलावर खान जंहिंखे तव्हां एतिरो ताक़तवर समझो पिया। मूसा खान तव्हां दिलावर खान खे आज़माए चुका आहियो ॿ चकर तव्हां उन खां शिकस्त खाई चुका आहियो पर पोइ बि तव्हां उनखे मञियो कोन था। खणी जो दिलावर खान सां जो सजण नाहे पर पोइ बि मञणो पवंदो त हिन जूए तर में उन खां वधीक ॿियो को बि ताक़तवर माण्हू कोन्हे। जेकॾहिं दिलावर खान पंहिंजे ते अचे न त घणनि जा थाणा कढी छॾे। हा हलूं बाबा साईं। हा कमाल खान हाणे हलण खपे।
चङो खानो यारो यारी यारो यारी खाना इहा ॻाल्हि हिननि खे न वणी वणेनि या न वणेनि पर अकबर जेको मुड़ुस हूंदो हुनखे दाद ज़रूर ॾींदासीं पोइ इहा ॻाल्हि कंहिंखे बुरी लॻे या चङी के रमो हाँ बाबा सही बिल्कुल सही था चओ बिल्कुल सही हलूं हलो मां गुलाम कादिर अरे तोखे कर नाग खाधो जो तू अचे हिते पहुतो आई तोड़े आयो आहियां मजू तोड़े आयो आहियां मूं ॾे हाँ हाँ मजू हाँ ॻाल्हि कर कहिड़े मक़सद लाइ करे आयो आई ॻाल्हि इहा है त हो कारो गुलाम खतर ना मां ये थंडरदम नहीं जो तो वो तो बियो नालो मच्चू है मच्चू अरे मच्चू के माफ ना है कदो मजू जेको करणो थई हाणे कर रात सुणीए कारे जो निकाह थई निकाह ना तो तेरे का पे आई मां कारे के मुकाम भेरो कदम जो तो मौत तो बियो नालो मच्चू है मच्चू अरे मच्चू के माफ ना है कदो जो कभी मुझे फैसले के खिलाफ हुई दो उनके मौत नसीब थी दो मौत आगे छा था भजंदो थजे बाबा साईं तो हलाए वॾी ख़ुशख़बरी आंदी आहे असली वॾी ख़ुशख़बरी आहे बेनाने जी दुआ सां अरे फाट भी सही बाबा साईं हींअर मां अचां पोइ इते रखीस हाणे ख़बर पवंदी असांजे दुश्मनन खे त मूसा खान जो वेर कारी हर ते पेर छा सलाह अथव बाबा साईं छा सलाह अथव कमाल खान सलाह वरी कहिड़ी होॾां फोन करे सूबेदार सिकंदर खे घुरायां थो हेॾां पाण पंहिंजा हमरा वठी हलूं था कोई देर न कयो बाबा साईं देर न कयो जल्दी पहुचण जी कयो सिकंदर खान न त वॾो नुक़सान थींदो वॾो नुक़सान अकबर दर्द करे जी खाना रात उते छॾे विया जेकॾहिं मूसा खान तरफ़ दोस्तीअ जो हथ न वधाया न त इहो थोरो कयांसि पर यार जेकॾहिं दोस्ती जो हथ वधायो पिया इहो थोरो करे था सघूं बाबा साईं इहा ख़बर त भला ॿुधायो अॼुकल्ह मूसा खान जे मथां कुर्ब कुझु वधीक पिया थियनि भला छो बाबा अरे यार रमू तूं हिन ॻाल्हि खे न सम्झंदे अकबर जी खाना अकबर हीअं कर तूं हितां निकिरी वञ
और यो डांद मूसा खान तक पहुंचाए है चवी से ते खान जे तरफा तोपो थई तोपो न बाबा साईं ये न कयो बाबा रात वञी छॾे अचिजो जेकॾहिं अकबर हींअर सॻु सूदो वियो त किथे मूसा खान पंहिंजो हंग न मटाए बाबा हा खान रमू सही पियो चए किथे ईअं न थिए त असांजी चङाई असांजी ॻिची में पइजी वञे मूसा खान असां सां फिटाइण जी जुरत न कंदो छो त असां मूसा खान सां चङाई था कयूं हिन लाइ जो हुनजी रहियल खुहियल इज़त बची वञे ऐं हिन मुआशिरे में मूसा खान जो कंध ऊचो थिए ठीकु आहे खान चवीं थो त मां वञा थो अचु रमू बाबा अली अकबर तव्हां अकेला न थींदो बाबा अड़े रमू वञण लाइ मां टिॼा कोन थो पर डांद कराईंदो केरु अरे रमू जी बाबा वन कॾे वञीस हज़ूर बाबा उथो बाबा उथो त हलूं हैदर चलो बाबा मस्ती के याद रिपीट से रखियोस दी मस्ती के था घणा के मैं पूरा बचाया घणी तो के खबर पड़ी बेटा दी जी भाषा हाने इसी चातो इन गलती करण का पहिरियाई तू 1000 बार सोची आ त मूसा खान जो वेर कारियर ते पेरा वठियलो ने कुत्ते के ॿुधायूं वरी त मूसा खान सां वेर पाइण अंजाम छा थींदो आहे हल बाबा साईं अकबर के मूसा खान वाला बधे खड़ी आ बाबा चंबो जो जीपट पे पे हमरा के मारे छड़ीदा बाबा हिम्मत क्यों बाबा हम तो छड़ नहीं
मूसा खान तो तमाम गलत कयो आहे, तमाम गलत। तो मुझे सब्र के कमजोरी समझी वेठे, कमजोरी। और तो के खबर पौधी तो खान केतरी ताकत रखे, तो केतरी ताकत। छो त खान खुली हिक हणाईंदो आहे, हिक। वारिस खान जेकर सामूं असां आदा वजह सां विढ़ंदा रहियासीं त कॾहिं बि ख़त्म खे न करे सघंदासीं। त करे मां तोखे जीअं चयो आहे ईअं ई कर। पर हाकिम खाना, मां दिलावर खान सां एॾो वॾो धोखो नथो करे सघां, नथो करे सघां। तो खण बंदूक, खण बंदूक, हण मूंखे। इहो कमु नथो करे सघे त मूंखे मार न। हाकिम खान, मां तुंहिंजी दोस्तीअ जी ख़ातिर इहो ज़हर जो ढुक बि पीअंदुसि, पीअंदुसि हाकिम खान, पीअंदुसि। बाबा साईं, कुछ गाल समझ में आई, कुछ न। जेका गाल समझ में आई उहा ही करे छॾ। इहा ही गाल समझ में आई आहे त वारिस खान हाकिम खान सां मिली तोखे धोखे में माराइण चाहिनि था। बाबा साईं, मुंहिंजे पेरनि हेठों ज़मीन निकिरी वई आहे ऐं तव्हां खिलो था। खिलाइने करे पियो हकीम त अञा ताईं सिधी या अणसिधी तरह अहिड़ो जवान पैदा थियो ई नाहे जेको दिलावर खान जे मथां हथियार सिधा करे। वरी भी बाबा साईं, थोरो ध्यान जरूर रखिजो। बेफिक्र थी हकीम, बेफिक्र थी। शींहं जो शिकार करण गिदड़ जे वस जी ॻाल्हि ई नाहे। ॿियो ॿुधाए? ॿियो खेर आहे बाबा साईं? चइबो त हाकिम खान वारिस खान वटि पहुची चुको आहे। जी बाबा साईं। त पोइ जल्द मूंखे बि दावत ॾेई घुराईंदा जे दोखो ॾियण जो सोचियो अथऊं त। मूसा खान, खड़ो! मां चवां थो अकबर मां हथ कढ, कढ हथ अकबर मां। न त मां हिते लाशन जा
ठेर लगाए छॾींदुसि ठेर। हा खानो जेकॾहिं ग़लतीअ सां बि हिकिड़ी गोली हलाई अथई न त हिन रिपीटर जा 8 कारतूस तुंहिंजे दिमाग़ में लाए छॾींदुसि, दिमाग़ में। तुंहिंजो दिमाग़ कुतनि खे बि खाइण लाइ नसीब कोन थींदो। बस बस कमाल खान, बस समझाए मूसा खान पंहिंजे बलूगड़े खे, समझा त किथे तुंहिंजे पुट खे कफन बि नसीब न थिए। हलो कमाल खान मूसा खान जहिड़े शींहं जो पुटु आहे, शींहं जो। हिन जो शिकार तो जहिड़ा गिदड़ छा कंदा? त पोइ संभाल पंहिंजे पुट खे। लाइ का बंदूकनि जी ज़रूरत पवंदी? तुंहिंजे साह कढण लाइ त असांजी ज़मीन जा माकोड़ा ई खोड़ा आहिनि। मूंखे त पहिरियों ई शक हुयो त ही निभागो सर जो खड़को ॿुधी भॻो हूंदो। छॾियो हिननि ॻाल्हियुनि खे। तव्हां ॿियो ॾियो हाल हाल मूसा खान, त वक़्तु कीअं पियो गुज़रे। बस खानो अॼुकल्ह चिंता आहे त सिर्फ़ दिलावर खान जी, बाक़ी सभु ख़ैर आहे। मूसा खान, दिलावर खान ॾाढो थधो माण्हू आहे, उनखे शिकस्त ॾियणु ॾाढो मुश्किल कम आहे, मुश्किल। हा जेकॾहिं हू तकड़ में को कदम रखे त पोइ ई को मार में अची सघे थो, पर दिलावर खान त सोचे समझी हर कदम रखंदो आहे। इन करे उनखे शिकस्त ॾियणु ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे मूसा खान, ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे। खानो असां चाहियूं था त इन कम में तव्हां असांजो साथ ॾियो। न कमाल खान, न, मां तव्हांजो साथ हिन कम में नथो ॾेई सघां। खानो दिलावर खान खां एॾो लाराई पियो। लहराया कोन पियो, पर जॾहिं मुंहिंजी दिलावर खान सां का बि दुश्मनी नाहे त पोइ मां विच में। हाँ छो अचां? असांजे करे तव्हां सां बि त मुंहिंजी एॾी गहराइप नाहे मूसा खान, पोइ तव्हांजे करे मां कंहिं मोतबर माण्हू जो खून छो कयां? न मूसा खान, न, मूं मां इहा उमेद कॾहिं बि न रखजो। हा असां ईअं ई मज़ाक पिया कयो दिलावर खान खे मारण लाइ। इते रखीसि, हाणे ख़बर पवंदी असांजे दुश्मननि खे, हाणे ख़बर पवंदी असांजे दुश्मननि खे त मूसा खान जो वेर कारी हर ते पेर आहे, कारी हर ते पेर। छा सलाह अथव बाबा साईं, छा सलाह अथव? कमाल खान सलाह वरी कहिड़ी? होॾां फोन करे सूबेदार सिकंदर खे घुरायां थो, हेॾां पाण पंहिंजा हमराह वठी हलूं था। कोई देर न कयो बाबा साईं, देर न कयो। जल्दी पहुचण जी कयो सिकंदर खान, न त वॾो नुक़सान थींदो, वॾो नुक़सान। अकबर, जांच करे
जी खाना रात उते छॾे विया आहिनि। जगह मूसा खान तरफ दोस्ती जो हथ न वधाया न तो इहो थोरो कयांसि पर हर जगह दोस्ती जो हथ वधायो पिया इहो थोरो करे था सघूं। बाबा साईं इहा ख़बर त भला ॿुधायो अॼुकल्ह मूसा खान जे मथां कुर्ब कुझु वधीक पिया थियनि भला छो बाबा? अरे यार रमू असां पाण ई काफ़ी आहियूं। न कमाल खान न तव्हां असां ॿई दुनियूं गॾिजी बि ज़ोर लाईंदासीं न तॾहिं बि दिलावर खान लाइ काफ़ी न आहियूं। भोएं जो किलो न आहे दिलावर खान जंहिंखे तव्हां एतिरो ताक़तवर सम्झो पिया। मूसा खान तव्हां दिलावर खान खे आज़माए चुका आहियो। ॿ चकर तव्हां हुन खां शिकस्त खाई चुका आहियो पर पोइ बि तव्हां हुनखे मञो कोन था। खणी जो दिलावर खान असांजो सजण नाहे पर पोइ बि मञणो पवंदो त हिन जूए तर में हुन खां वधीक ॿियो को बि ताक़तवर माण्हू कोन्हे। जेकॾहिं दिलावर खान पंहिंजे ते अचे न त खणनि जा थाणा कढी छॾे। हा हलूं बाबा साईं। हा कमाल खान हाणे हलण ई खपे। चङो खानो यारो यारी यारो यारी। खान इहा ॻाल्हि हिननि खे न वणी। वणेनि या न वणेनि पर अकबर जेको मुड़ुस हूंदो हुनखे दाद ज़रूर ॾींदासीं। पोइ इहा ॻाल्हि कंहिंखे बुरी लॻे या चङी के रमो? हा बाबा साईं बिल्कुलु सही था चओ बिल्कुलु सही। हलूं हलो मां ॻाल्हायांसि थी। ख़ैर हुजे रुको राति छोकिरीअ जो निकाह पवे ख़ैरनि सां वञी पंहिंजे घर जीते त अधु वज़न घटि थी पवंदो अधु। खानो तव्हांजी दाह मिली आहे दाह। तव्हां वरी इहा कहिड़ी तव्हां जेका तव्हांखे मिली? कालू चए थो त न न बाबा अहिड़ी ॻाल्हि न आहे। माच करे बि वरनि खे ॻाल्हाइण ॾे। ॻाल्हि कयो मूसा खान त असांजे तरफ़ खां तव्हांखे कहिड़ो कंटो लॻो आहे? कालू चए थो त मूंखे खानू वारनि डोड़ायो आहे। अहिड़ी ॻाल्हि न आहे मूसा खान असांजे तरफ़ खां का बि गिराई न आहे। बाक़ी जेकॾहिं तव्हांजा माण्हू असांजे पाछोले खे ॾिसी ऐं भॼंदा त पोइ असांजो कहिड़ो ॾोह? हा कालू खानू छा पियो चए? बाबा साईं उन ॾींहुं बंदूकूं पिया खयूं न मूं सम्झो अलाए मुंहिंजे पोयां हुन अलाए छा। अरे कालू तोखे मार मां गुलाम कादिर। अरे तोखे कहिड़ो नाग खाधो जो तूं अचे हिते पहुतो आई? तोॾे आयो आहियां मजू तोॾे आयो आहियां। मूं ॾे? हा हा मजू हा।
गाल कर कहिड़े मक़सद आहे करे आयो आहीं? ॻाल्हि इहा आहे त कारो ना कुरान खतरना मां ये थंडम नहीं तुम जो तो वो तो वो नालो मच्चू है मच्चू अरे मच्चू के माफ ना है कदो ना है कदो मजू जेको करणो थई हाणे कर रात सुणीए कारे जो निकाह थई निकाह ना तो तेरे का पे आई मां कारे के मुकाम भेरो कदम जो तो मौत तो वो नालो मच्चू है मच्चू अरे मच्चू के माफ ना है कदो जो कभी मुझे फैसले के खिलाफ हुई दो उनके मौत नसीब थी दो मौत आगे छा था भजन तो थे बाबा साईं तो हलाए वॾी ख़ुशख़बरी आंदी आहे असली वॾी ख़ुशख़बरी आहे बेनाने जी दुआ सां। अरे फाट भी सही बाबा साईं हींअर मां अचां